नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त खटन ते रसन सां बदल नौजवान नजू अब्बासी जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ अवामी न्यूज़ जी खबर ते एसएसपी घोटकी सां ॼाणियल वीडियो बाबति राब्तो पुलिस ॻोठ कोरी वारे खूह मां कार्रवाई करे नौजवान खे बाज़ियाब कराए वरितो आहे। भाउ जो ज़हनी तवाज़ुन ठीक न आहे, माण्हुनि सां विढ़ंदो आहे, जंहिं करे खेसि खट सां ॿधी छॾींदा हुआसीं। नजू अब्बासी जे भाउ अर्ज़ मोहम्मद जो पुलिस अॻियां एतराफ़। मां भला जेको बर्बाद कयो हुयो मूंखे वड़ा वड़ करे पुछी मोटी वञनि पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।